हटायो हटायो राशि एसी नामंजूर राशि एसी तरफ एसी सालम एसी राशि एसी हटायो 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 जीअं त मोहम्मद यूसुफ पतूलियो वकील बाय प्रोफेशन सियासी समाज जी जेको किरदारु आहे पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बुतो सां मुंहिंजो तालुक नसीराबाद सिटी अॼु कंहिं बहाने बाज़ार में वञणु थियो हिते ज़ाहिर माण्हू ख़रीद फ़रोख़्त जे लाइ वञे पियो पियो हुते जीअं दुकान ते वेठो जेको मूं सां साईं उस्ताद वज़ीर गॾु वेठो आहे उते जीअं पहुचंदमि त एसी नसीराबाद आहे हिन जी वैक्सीनेशन जे बारे में कोरोना वैक्सीनेशन जे बारे में पुलिस गॾु हुअसि टीम हुअसि माण्हू हुअसि गॾु उते अचे हिन दुकानदारनि सां बदतमीज़ी शुरू कयो जिते मूं में वेठो हुउसि त मूंखां पुछियईं तव्हां वैक्सीनेशन कराई आहे मूं चयो जी कहिड़ी पुछो हाणे आहिनि मुख़्तलिफ़ वैक्सीनेशन आहिनि पहिरियां तव्हां मूंखे ॿुधायो भला उन ते हीउ रिश्वतखोर हितां जो ऑफिसर आहे उन ऐं सॼे शहर जे धंधनि धाड़ियुनि खे हिन फिटाए छॾियो आहे सॼे शहर सां हिन माण्हुनि सां बदतमीज़ी जो त हिकिड़ो तूफ़ान शुरू करे ॾिनो अथई गिरफ़्तारियूं ॾंड गुज़िरियल 2 सालनि खां पहिरियां ई माण्हुनि जी हिन दुकानदार ऐं असां सां जेके बि दोस्त वेठा आहिनि तव्हांजे चइनी तरफ़नि खां सभु नसीराबाद जा कारोबारी माण्हू आहिनि उन्हनि जे मथां केस दाख़िल करणु केतिरनि जूं गिरफ़्तारियूं पहिरियां धंधा धाड़ी सॼो सिस्टम हिकिड़ो जेको कोलेप्स थियल मथां वरी हिननि जी जेकी आहे हीअ एॾी ॾाढा मुड़सी त जंहिंजी भरपूर लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं हीअ हिकिड़ो ऑफिसर जे जेको हिकिड़ो पंहिंजे अख़्तियारातनि जो नाजाइज़ फ़ाइदो थो वठे हिन जा जेके अख़्तियारात आहिनि हीअ उन्हनि जो नाजाइज़ फ़ाइदो थो वठे हींअर मार्केट कमेटी खे हिन नसीराबाद जी माल पीड़ी ॾिनी हीअ हितां एतिरो त को पैसो खाधो अथई जो हिन जो दिमाग़ु हाणे ख़राबु थी वियो आहे उन माल पीड़ी खे हिननि जेको आहे टाउन कमेटी खां खसे ऐं मार्केट कमेटी खे ॾिनो उतां बि 3 लख रुपया थो वठे वेहंदो आहे जे पाण ऑफिस में 1 बजे फर्दनि ते रजिस्ट्रनि ते हिन नसीराबाद जे अंदरि हिकिड़ी रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे नसीराबाद जा कारोबार फिटाइण थो चाहे हितां जे मौज़ूद शहरनि सां मौज़ूद माण्हुनि सां धंधनि धाड़ियुनि वारनि सां हिन जी जेकी आहे हिकिड़ी तमामु हिकिड़ो अढंगो रवैयो आहे असां हिन जे आला अख़्तियारनि खे चऊं था त महिरबानी करे को रेपुटेटेड असांखे ऑफिसर ॾियो असां हिन जहिड़ो एसी अॻ में नसीराबाद में कोन ॾिठो आहे जेको अचे फ़क़ीरनि खे ॿधल हितां को माण्हू कोन्हे अहिड़ो कंहिं बि तबिके जो जेको हिन खां असर अंदाज़ नथो थिए मां हुनखे चवां पियो भई मां बार जो जनरल सेक्रेटरी आहियां तालकाबाद जो वकील आहियां त तव्हां हुनजी उहे केतिरियूं सारियूं जेके आहिनि माण्हू आहिनि उन्हनि जेके आहे क्लिप्स भरियूं हेॾो खणी हंगामो कयईं जेको मूंखे गिरफ़्तार थो कयां तोखे अरे बाबा तूं छा में पियो मूंखे गिरफ़्तार कयईं मां को क्रिमिनल आहियां मां को ॾुहारी आहियां कहिड़े तूं सबब जे करे तूं मूंखे गिरफ़्तार कर त हीअ आहिनि हितां जी जेके असांजी अफ़सरशाही आहे जेके असांजा असां त ईअं था चऊं त हीअ अवाम जा नौकर आहिनि अवाम जी टैक्सनि ते पंजनि था मालिक थी वेही रहिया आहिनि अॼु हिन जेके आहे सॼी मूं सां गॾु दुकानदार बाज़ार जे दोस्तनि सां हाणे मां वधीक न चवंदुसि उहे वेठा आहिनि सभु मुख़्तलिफ़ धंधनि वारा जिन सां हिन जो आज़ादु आहे हीअ रुश्वत थो तलब करे पियो 2 लख 3 लख सोनारनि खे चए थो 2 लख रुपया ॾियो ईअं ही मुख़्तलिफ़ धंधनि वारनि जी हिन हिकिड़ी जेको आहे रोज़गार जो ज़रियो ठाहे छॾियो आहे नसीराबाद हिन रोज़गार जो ज़रियो ठाहियो आहे नसीराबाद खे हिन करप्ट माण्हू हाणे रखरायल आहे ज़ाहिर आहे जिन जो बि आहे उन्हनि जो खाटू पुटु आहे जॾहिं हिन खां अॻु में एसी यारली शाह साहब वियो त 2-2.5 करोड़ रुपया छॾे वियो उनजी बि अकाउंटेबिलिटी थियणु खपेसि त उहे पैसा तूं काॾे कया त इंतिहाई हिकिड़ो राशि क़िस्म जो माण्हू आहे हिन में त उहे एटीट्यूड ई कोन पिया नज़र अचनि जेके हिकिड़े ऑफिसर में हुजणु खपनि हीउ कीअं पियो कानूनी इम्प्लीमेंशन कराए कीअं रहंदो कंदो हीउ अफ़रा तफ़री पियो पैदा करे असांजे शहरनि खे बेज़ार पियो करे वधीक दोस्त ही सभु तव्हां धंधनि वारा वेठा आहिनि नसीराबाद जा जेके आहिनि बिज़नेसमैन आहिनि उहे तव्हांखे पाण ॿुधाईंदा इहा गुज़ारिश आहे हे ऑफिसर ख़्यालु कयो माण्हू जो ग़रीब आहिनि अमीर आहिनि तव्हां जेके बि दुनिया में जेका बि गवर्नमेंट आहे उहो असांजे पैसनि ते हले ताजरनि ऐं मज़दूरनि जे पैसनि ते बेहता बि माना असां चऊं पैसा कमा बि तव्हांखे ॾियूं आख़िर छो ॿियो करो अहिड़नि ऑफिसरनि खे वाक़ो कयो भलो अथव
शहर बचंदो, शहर जी इज़त बचंदी, इज़तदार माण्हू बचंदा, कारोबार बचंदा। तव्हांखे कारोबार विञाइणा आहिनि, नासिराबाद विञाइणी आहे त पोइ ठीकु आहे, न जे न आहे त हिनखे अॼु जो अॼु वाक़ो कयो। बसि इहो अथव, न त असां शहर कचनि न खोलींदासीं। जेसि ताईं हीउ हलो न वेंदो त शहर न खुलंदो। शहर अॼु खां वठी असां बंदि करण हाणे जो हाणे हुन सां ॻाल्हायो, असां तव्हांखे ॿुधायूं था इहे रसोड़ियूं मथे वञनि ऐं तव्हां हिनखे गिरफ़्तारी जो ऑडर कयो या हितां कढण जो ऑडर कयो। असां सॼी बाज़ार खे हिन गाॾियूं ॾिनियूं मां भरने ते सिपाही शाहिदनि, माण्हू शाहिदनि, छो ॾोह कहिड़ा जा कमाए बि असां, पैसा बि असांजो, ॾंड बि असांजो। बाबा ॾंड छा जो, वैक्सीन हणाया न माण्हू खे ॾंड ते 2 लख ॾंड ते, 10,000 ॾंड ते। छो तव्हांखे पघार नथियूं मिलनि या कारण शराब घटि था मिलनि। हे शराबनि जा कढो तव्हां पैसा। तव्हां शराबी आहियो, जानी आहियो, हुकुमरान न आहियो तव्हां। मुंहिंजो आहे दुकान ज़रई दवाउनि जो ऐं भाण जो। उते वेठो रहियो दोस्त असांजो जेको सुबुह टाइम में विहंदो आहे, उनखे एसी पुछो त तव्हां वटि वैक्सीनेशन जा कार्ड आहिनि, तॾहिं त मुंहिंजी बि वैक्सीन थियल आहे कोरोना जी ऐं उन दोस्त जी बि थियल आहे। उन बावजूद बि उन बिना जवाब असांजे दुकान खे सील कयो। जॾहिं त हाणे इहे 1000 रुपए जो चालान मां भरायो आहे, जेको हाणे उनजी ऑफिस में जमा कराईंदुमि। उन बाद मुंहिंजो दुकानु खोलियो वेंदो, जेको सरासर गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी आहे। असांजा जॾहिं कोरोना वैक्सीन थियल आहे त उन बावजूद असांखे चालान छाजो थो हलियो वञे। इहो एसी हिन जी वज़ाहत करे ऐं इहो ॿुधाए त उहो असांखे छाजे लाइ चालान आहिनि। जेके कार्ड आहिनि असांजा उहे दुकान ते पियल आहिनि, उहो अचे त असां हुनखे कार्ड ॾेखारण लाइ ऐं ॾियण लाइ तयारु आहियूं। महिरबानी तव्हां। उहा बिल्कुलु सही आहे, पर हिते जेको पहिरियों सैयद यार अली शाह हुयो त उनजो किरदारु इहो हुयो त सभिनी दुकानदार शहर वासियुनि खे गॾु करे ऐं माना माहौल बहितर पैदा पियो करणु चाहे, हीअ ख़ौफ़ पैदा करणु थो चाहे। जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो ताज़ो मुंहिंजी वीडियो आहे जंहिंमें माना माण्हू साईं करे हुनजो क्वेश्चन हिकिड़ो कयो आहे, जंहिंजो ॿियो उहो आहे त बाबा तव्हां सुवाल नथा पुछी सघो। मूंखे चयो त त बाबा तव्हां साफ़ ई मूंखे सुवाल नथा पुछी सघो। मां चयोमांसि साईं रिक्वेस्ट आहे, हा रिक्वेस्ट करे सघो था। अवाम जो नुमाइंदो थी करे अवाम खे रिलीफ नथो ॾिए, कंहिं साफ़ी सां हुनजो बिहेव इहो आहे त ॿिए आम दुकानदार, ॿिए आम शहरी सां हिन जो बिहेव छा हूंदो। जेकॾहिं तव्हांखे कोरोना जा कार्ड चेक करणा आहिनि त दुनिया में तव्हां ॾिसो त ॿिया बि मसइला आहिनि, हिते तरक़ियाती कम न आहिनि, उनजे बारे में तव्हां छा कयो आहे। तरक़ियाती कमनि जे बारे में 0 लेवल आहे। तव्हांजे ऑफिस में असां अचूं था त तपेदार कोन्हनि, ख़ुदि साईं जन पाण कोन्हे को, हिकु सिग्नेचर मूंखे कराइणी, जंहिंजे करे त साईं जा 3 महीना मां पंधु कयो आहे साईं ॾियो। त तव्हां ॾिसो त पाण मोहम्मद हसन कंदरो जीअं त सुबुह 11 बजे एसी सां दुकान दुबल मार्केट ते आयो। हुन मुंहिंजे भाउ खे पुछियो त तव्हां वटि वैक्सीन कार्ड आहे? हुनजो हा मूं वटि कार्ड आहे। त ॿियो मुंहिंजो ब्रदर वेठो हुयो, उन वटि वैक्सीन कार्ड कान हुई, तबियत सही न हुई, उनजे करे वैक्सीन कार्ड न आयो। उनखे 10,000 चालान कयो या दुकान सील कयोसीं। तव्हां हुनखे चयो कहिड़े हिसाब सां दुकान सील कयो? जेको काउंटर ते वेठो आहे उनखे वैक्सीन लॻल आहे, उनजो कार्ड तव्हां वटि मौजूदु आहे, तव्हां छो था हुनखे ॾंडो कहिड़े हिसाब सां ॾंडो असां दुकान सील कंदासीं? मां तव्हां दुकान सील कहिड़े हिसाब सां कंदव? को हथियार को ॻाल्हि अहिड़ी का हुजे वज़ाहत कयो तव्हां जंहिं हिसाब सां तव्हां दुकान सील कयो। असां वटि कार्ड बि आहे वैक्सीन जो। त वरी मूंखे चई तूं भला दादागिरी न हुया। मां दादागिरी ॻाल्हि कान्हे का, आइन तहत ॻाल्हायो, जेको आइन में आहे तव्हां आइन हिसाब सां ॻाल्हायो। असांजे दुकान अचो था तव्हां इहो एसी इख़लाक़ त न आहे, इहो बदमाशी करे तव्हां ॻाल्हायो, गुंडागर्दी करे ॻाल्हायो, त मन लाइ चई तूं कहिड़ा तूं दुकान लो। मां दुकान ला, दुकान मुंहिंजो आहे। चलो दुकान तो मैं छो दुकान ला बाबा तू केतिरो तुंहिंजो दुकान गिराइण वारो तुंहिंजो पंहिंजो आइन आहे त पंहिंजे आइन अंदरि रहो, इख़लाक़ जे दायरे में रहो। हुनजे बावजूद बि जॾहिं मूंखे कोई कार्ड आहे, माना हा मूं वटि कार्ड आहे, मां अवांखे कार्ड या तो ठीकु आहे कार्ड घुराए, मां कार्ड घुरायो, कार्ड करे मूंखे कार्ड ॾे। हुनखे छो न आहे एसी लॻल? बाबा हू हुनजी तबियत सही न आहे, हुनजी दवा खाए थो, हुनखे मां पर्चो ॾेखारे। तुंहिंजे भाउ जी उमिरि घणी? हुनजी उमिरि तक़रीबन 18-19 साल आहे, पर हुनजी तबियत सही न आहे। हुनखे माना दवा हले इलाज करे थो, मां वैक्सीन ॾियण आहियां। डॉक्टर मना कयो वैक्सीन ॾियण आयो। ॿियो जीअं मुलाज़िम, मां मुलाज़िम कहिड़े साल वैक्सीन आहियां? हुनजी उमिरि आहे कुल 14 साल। 14 साल उमिरि? 14 साल। मां चवंदा की मां वैक्सीन ॾियण आहियां, माना अंडर एज आहे, माना हुनखे नथी लॻी। माना जेके एसी आहे, नाल एसी, रांची एसी 10,000 जा जमा करायो या दुकान सील कंदो। मां दुकान सील कंदे न तूं दंड वठी सघंदे।
न हुन वटि का रसीद कान्हे का सरकारी रसीद हूंदी आहे न, रसीद कान्हे का, ही पंहिंजी रसीद पंहिंजे खाते में पाण घर जमा थो करे। ऐं इन खां अलावा गुंडागर्दी न इख़लाक़ न दलाली असां आला घुरदा कयूं त इन नवां एसी खे जल्द में जल्द हटाए वञे ऐं शहर में त बंदि कंदासीं ॾिसो में। जो कोविड के करे धकियल अलाए केतिरो जेको आहे असां नुक़सान में अची चुका आहियूं, असांजा मज़दूर नुक़सान में अची सघिया आहिनि। असां घरनि में जेको आहे हिन महिल एॾी महांगाई तूफ़ान जो घर जेका कोन था हलाए सघूं, ॿियो अहिड़ा एसी असांजे मथां मुसलत कया था वञनि त जीअं असांजा जेको ॻाल्हाइण जी तमीज़ बि न रखनि त को ॻाल्हाइबो आहे कीअं ॻाल्हाइबो आहे कंहिं दुकानदार सां। ॿिया मुल्क बि आहिनि, मज़हब मुल्क आहिनि, उन्हनि में तरीक़ेकार आहे। असां वटि बिल्कुलु जेको आहे वैक्सीन आहे, वैक्सीन 90% जॾहिं असां दुकानदारनि जी थियल आहे, असां पंहिंजो कार्ड रखी वेठा आहियूं, ॾेखारियूं था पिया त इहो थोरी आहे त माना इन ॻाल्हाइबो आहे त मूंखे केतिरी ताक़त आहे, मां एसी आहियां ऐं तोखे ख़बर न आहे त छा भला पोइ असां गुरडू बकरियूं चाहींदा आहियूं हुते जेको आहे छा था कयूं पिया। असां दुकानदार